जिन्हें इस्लाम कोट तालके के मुख़्तलिफ़ गोठन जा ही रहवासी पीपल्स पार्टी जा कारकुन पंहिंजी पार्टी के अगवान के खिलाफ़ इस्लाम कोट प्रेस क्लब से एहतजाज कन पिया। अचो त हिननि खां पुछूं त छा चवणु आहे। मुझी अपील है अदी फरियाल टालपुर ऐं बिलावल भुट्टो साहब के तो असो इन नोटिस वठी इन ज़ालिमनि खां मूंखे बचायो वञे। ॿी सूरत में जो जेकॾहिं फ़कीर शेर महमूद साहब मुझी मदद कई है उनजो थोराइतो आहियां ऐं थोराइतो रहंदुसि ऐं पार्टी न छॾींदुसि। पार्टी जो पक्को माण्हू आहियां। ही वॾेरा जेके आहिनि जॾहिं बि दौर बदिलबो आहे त हुन पासे वेंदा आहिनि हुन पासे वेंदा ऐं पुराणो कारकुन आहे उनजी साबिती तव्हांखे शाम जो मोबाइल ते ॾींदुसि। ज़बरदस्ती कंहिं बि ग़रीब सां नथी थी सघे। ही त खणी अमीर जो चाहे ग़रीब हुजे पर वर्करनि खे इहा ख़्यालु रखिणो अॻिते लाइ बि हलणो आहे। इहा त ही पीपी जो पुराणो कारकुन आहे 40 साल खां वोट ॾेई रहिया। उन्हनि जेके पीपी जा जेके MNA महेश मलाणी ऐं पीपी जो वॾेरो अहमद शाह ज़ुल्म करे रहिया आहिनि। फरियाल टालपुर ऐं बिलावल भुट्टो नोटिस वठनि हिनखे इंसाफ़ फिराम कयो वञे। हिन ग़रीब सां ज़ुल्म आहे। पीपी जा पुराणा कारकुननि खे धिके पोइते कयो पियो वञे। साईं मंठार ऊनड़ ग्वारण इहो 40 साल का वठी पीपी जो पुराणो कारकुन आहे। उनजी ज़बरदस्ती करे हींअर अहमद शाह बनी बेला रही आहे। बनी ज़बरदस्ती छा आहे त इहे हमेशह ज़ुल्म कंदो रहंदो आहे। फरियाल टालपुर खां इहो मुतालबो था करियूं त असां पीपल्स पार्टी जा पुराणा वर्कर आहियूं। जमादार मंठार जेको तमामु पुराणो वर्कर आहे ऐं इहो अहमद शाह की माना जे हक़ में तमामु हिन माना वॾा कम कया। उनखां पोइ अहमद शाह ऐं मलाणी जेके बिलावल भुट्टो खे चयो अथव त ही जेको पीपी जो वर्कर न आहे इहो त ग़लति आहे। असां बिलावल भुट्टो ऐं फरियाल टालपुर खे अर्ज़ु था कयूं त इंसाफ़ कयो वञे। असीं ॿई पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं ऐं असांखे हिन इंसाफ़ कयो वञे ऐं गॾिजी फ़ैसिलो कयो वञे। ही इस्लाम कोट तालके के मुख़्तलिफ़ गोठन जा रहवासी पीपल्स पार्टी जा कारकुन दाइन पिया त मक़ामी उतां जो वॾेरो ऐं पीपल्स पार्टी जो MNA आहे उहे क़यादत के ग़लति गाइड करे असांखे पीपी कारकुन न हुजण जो जवाज़ ॼाणाए रहिया आहिनि। ही चवनि पिया त असांजी जेका बनी बेलाई वई आहे उन खां पोइ उतां जी तर्ज जेको बाअसर वॾेरो आहे सैयद अहमद शाह उन असांजे ख़िलाफ़ु धरती तंग करे छॾी आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कनि पिया नोटिस वरितो वञे असां सां जेके नाइंसाफ़ियूं थियनि पियूं उनजो इंसाफ़ कयो वञे। गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।